ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा समझो। हिन शरीर खां न्यारी मां आत्मा परमात्मा बाप जी संतान परम धाम जी रहण वारी हिन शरीर में भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। हाणे मां आत्मा पंहिंजे बाप खे याद थी करां। निराकार परमात्मा बाप जा मां वाक्य थी ॿुधां। अॼु शिव बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था कि मां विश्व जी सर्व आत्माउनि जो बाप आहियां। हाणे नई दुनिया जी स्थापना करणु मनुष्य त अहिड़ियूं नई ॻाल्हियुनि खे ॿुधी करे सम्झी न सघे। जेसिताईं पंहिंजे पाण खे आत्मा न सम्झंदा, परमात्मा खे यादि न कंदा, तेसिताईं उन्हनि खे इहे ज्ञान सम्झ में न ईंदो। हाणे भॻवान हिन सृष्टि ते स्वर्ग जी स्थापना करण आयो आहे। बाबा हिन नर्क खे परिवर्तन करे स्वर्ग जी स्थापना करण। इहा आहे रावण जी दुनिया। हाणे हिन दुनिया में 5 विकार स्त्री में आहिनि, 5 विकार पुरुष में आहिनि। त इहा कंहिंजी दुनिया आहे? रावण जी दुनिया। इहा कोई नई ॻाल्हि न आहे। मां हर 5000 साल में हिकु बार अची करे तव्हां सभिनि खे हिन रावण सां छुड़ाई। असां विकारनि सां छुड़ाईंदो आहे न। ॾिसो, रावण खे तव्हां वर्ष वर्ष जलायो था। परम पिता परमात्मा राम तव्हांखे रावण सां छुड़ाईंदो आहे। त्रेता वारो राम तव्हांखे रावण सां न छुड़ाईंदो आहे। केरु छुड़ाईंदो आहे? परम पिता परमात्मा राम छुड़ाईंदो आहे। हाणे परमात्मा बाप असांजी आत्मा खे रावण अर्थात विकारनि खां छुड़ाइण आहिनि। रावण विकार बि ॾेखारे में न ॾींदा आहिनि, लेकिन विकार आत्मा ते लॻंदा आहिनि त पोइ उहो सभु कमु करणु लॻी वेंदो आहे। मनुष्य आत्मा काम क्रोध लोभ अहंकार ॾेखारे में थोरी ॾींदा आहिनि, लेकिन कंहिंखे क्रोध ईंदो आहे त पोइ मारणु लॻी वेंदो आहे। त बाबा चए थो कि ॾिसो, अहिड़ो रावण तव्हांजो दुश्मन तव्हांजी आत्मा खे पकड़े वेठो अथव। हाणे मूंखे यादि करो ऐं हिन रावण सां मुक्त थियो। भक्ति मार्ग में माण्हू खे केतिरो यादि कंदा आहिनि। चवंदा आहिनि असांखे थोरो सो सुख ॾे अची करे, थोरी सी शांती वारी निंड ॾे। अॼुकल्ह माण्हू खे शांती जी निंड बि नथी अचे। हाणे अहिड़ी दुखदाई दुनिया खे मां अधु कलाक जे लाइ सुखदाई ठाहिणो आहे। पाण खे बाबा पूरे 2 युग ताईं सुखी असां जीवन जींदासीं। अहिड़ी दुनिया असांजे लाइ स्थापन थो करे। मनुष्य त बिल्कुलु ई दुखी जीवन में आहे। कंहिंजो ॿार आहे, कंहिंजा ॿार बि एॾो परेशान कंदा आहिनि कि बसि। बाबा चए थो इहे आहे ई रावण जी दुनिया न। हाणे स्वर्ग में त ॿार बि ॾाढा सुखदाई हूंदा आहिनि। गर्भ में बि माउ खे परेशान न कंदा आहिनि, ऐं जॾहिं पैदा थींदा आहिनि उन वक़्तु उन खां पोइ बि माउ बाप खे परेशान न कंदा। बाबा चए थो ॾिसो तव्हां केॾो भटकिया आहियो न भक्ति मार्ग में। केतिरा वेद शास्त्र जप तप आदि पढ़ंदा आहियो, लेकिन भक्ति कंदा आहियूं, लेकिन बुद्धि में सम्झ में न ईंदा आहे छो था करूं। हाणे जेको ज्ञान असांखे मिले थो त ज्ञान जे बारे में बाबा ॿुधायो अथई न। हिन ज्ञान खे ॿुधण सां मनुष्य आत्मा जी सदगति थींदी आहे। उनजे जीवन में सुख शांति ईंदी आहे। हुनखे स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे। त बाबा हिन समय जेको ज्ञान थो ॿुधाए हुन सां असांखे स्वर्ग जो वरसो मिलंदो। बाबा चए थो कि ॾिसो, मुक्ति धाम में कोई बि आत्मा वापसि न वञी सघंदी आहे जेसि ताईं मां हुनखे वठण न अचां। भई कोई आत्मा केतिरो बि जप तप करे पवित्र रहे, भगवान खे यादि कंदी रहे, लेकिन आत्मा मथे न अची सघंदी आहे। मथां खां हेठि अची सघंदी आहे, लेकिन मथे न अची सघंदी आहे। त हाणे मां मथां खां हेठि तव्हां सभिनि आत्माउनि खे मथे वठी वञण लाइ तव्हां सभई यादि कंदा आहियो न। बसि असां त वञूं आहे।
हाणे बाबा चए थो मां तव्हांखे मथे त वठी हलंदमि, लेकिन ईअं न पाण मथे ई वेठा हूंदासीं, न, वापसि तव्हांखे हेठि सुखनि जी दुनिया में सुख जो पाठ वॼाइण ईंदो, अचिणो अथव। तव्हां आत्मा ई एक्टर्स आहियो न, त एक्टर्स बिना एक्टिंग जे थोरी रही सघंदा आहिनि। जॾहिं असां ड्रामा में एक्टर आहियूं त असांखे पार्ट त वॼाइणो ई आहे। त हाणे दुख जो पार्ट था वॼायूं, इन करे दुखी थी विया आहियूं, परेशान थी विया आहियूं कि हाणे बसि असांखे हाणे मोक्ष खपे, मुक्ति खपे। लेकिन बाबा चए थो सुख जो पार्ट वॼाइणु अचिजो सतयुग में। मथे वेही करे छा कंदव, बसि आत्मा शांति में वेठी हूंदी आहे। पार्ट वॼाइण में मज़ो आहे या मथे शांति में वेहण में मज़ो आहे? ॾिसो हिते बि मनुष्य आत्मा शांति में वेही थी सघे, बसि सोचे थी मां हाणे कंहिंसां न ॻाल्हाईंदमि, हाणे शांति में वेहींदमि, भॻवान खे यादि कंदमि, त वेही नथी सघे। त आत्मा में पार्ट भरियल आहे, त उहो पार्ट वॼाइण जे लाइ ई आहे, एक्टर आहे न। त थोरो समय जे लाइ शांति धाम में वेहींदासीं, पोइ वापसि ईंदासीं। बाबा चवनि था हाणे मूंखे यादि करो, पंहिंजी आत्मा खे पावन ठाहियो। ईश्वर जी गत मत न्यारी आहे न, चईंदा आहियूं न, गति चइबो आहे मुक्ति धाम खे, ऐं सदगति चइबो आहे जीवन मुक्ति खे। मनुष्य आत्मा खे हाणे मां सचो सचो गीता ज्ञान ॿुधाइण आयो। मां कोई गीता शास्त्र पढ़ी थोरी थो ॿुधायां, मूं में ज्ञान आहे ई। जे तव्हांजी आत्मा में पार्ट वॼाइण जो पार्ट भरियल आहे न, त उहो ई मुंहिंजी आत्मा में बि इहो ज्ञान ॿुधाइण जो पार्ट आहे ई। मां जीअं ई मथां खां हेठि ईंदो आहे ब्रह्मा तन में, त तव्हांखे ज्ञान ॿुधाइण शुरू करे छॾींदो आहे। ॾिसो मनुष्य पहिरियों त भक्ति कंदा आहिनि, त केॾी सुठी रीति भक्ति कंदा आहिनि, सिर्फ़ु हिकु शिव जी निराकार जी। हाणे त काथे टे रास्ता मिलनि था, टिवाटे ते बि दियो जलाए उते मथो टेकंदा आहिनि, त हिनखे चइबो आहे तमो प्रधान भक्ति। हाणे उते टे रास्ता मिलनि था त मिलनि था, हुते छो त दियो जलाए। असल में हाणे जो समय जेको आहे, हाणे असां दुख धाम में आहियूं, पोइ असां शांति धाम में वेंदासीं, पोइ कल्ह असां सुख धाम में वेंदासीं। त इहे टे रास्ता हाणे बाबा पाण खे ॿुधाया अथई कि हाणे तव्हांजे साम्हूं टे धाम अथव, दुख धाम, शांति धाम, सुख धाम। हाणे तव्हांखे कहिड़े धाम में वञिणो अथव? मां तव्हांखे इहो चयो कि टिनी धामनि मां ॿुधायो कहिड़े धाम में वञिणो अथव। त भक्ति मार्ग में माण्हू हिन टिनी रास्तनि जे विच में दियो जलाईंदी। असल में हाणे बाबा पाण खे टे धाम ॾेखारे थो, आत्मा जी स्मृति ॾेई करे, आत्मा जी ज्योति जॻाए करे पाण खे सम्झ थो ॾे कि हाणे मां तव्हांखे मत थो ॾियां जंहिंसां तव्हां सुख धाम में वेंदव, सुखी वारो जीवन जींदव। अगरि तव्हां मुंहिंजी मत ते हलंदव त सुख शांति वारे जीवन में हलंदव। अगरि तव्हां सिर्फ़ु मूंखे यादि कंदव निराकार रूप में, त तव्हां शांति धाम में बिना सजा खाए वेंदव। ऐं अगरि तव्हां मुंहिंजे चए ते न हलंदव त दुख धाम में वेठा हूंदव। जीअं दुख हाणे भोॻो था, त तव्हांखे कहिड़े धाम में हलणो? हाणे आत्मा जी स्मृति जेकी पाण खे मिली आहे, हुन सम्झ सां सम्झूं। असांखे अञा ताईं कलयुगी रीति रस्म हूअं ई हलणो आहे, विकारी ठही करे हलणो आहे, दुखी थी करे हलणो आहे, या सतयुग में हलण लाइ तयारु थियणो आहे? या सतयुग जो सुख न ॾिसणा आहिनि, असांखे त शांति में ई रहणो आहे मथे। ये आत्मा खे हाणे सम्झ बाबा ॾिनी अथई, आत्मा जी ज्योति जॻाए। बाबा ये थोरी थो चए हुन टिवाटे ते तव्हां कोई दिया आदि जलायो, उते मथो टेको। ये तमो प्रधान भक्ति आहे न, इन करे मनुष्य आत्मा भटकी आहे, ख़ुदि खां बि भटकी आहे, त भॻवान जी पहचान खां बि भटकी आहे। हाणे एतिरी ऊची समझ पाण खे बाबा हर हिकु ॻाल्हि जी ॾिए थो। बाबा चए थो हिक जी भक्ति करो, हिक खे यादि करो, त तव्हांजी आत्मा जी सदगति थिए। परमात्मा जे सवाइ तव्हांजी कोई बि सदगति न करे सघंदो। सभिनि गुरूअनि सन्यासियुनि जी बि सदगति करण वारो मां आहियां। त जॾहिं मां हाणे डायरेक्ट आयो आहियां, त मूंखे यादि करे पंहिंजी आत्मा खे पावन ठाहियो न,
परमात्मा हाणे ब्रह्मा जी मुख द्वारा असांखे ज्ञान थो ॾियूं। मां आत्मा कननि सां ॿुधां थी। आत्मा खे जॾहिं ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त आत्मा पंहिंजो कंध हिलाईंदी आहे कि बरोबरि इहा ॻाल्हि त सही आहे। जॾहिं आत्मा खे सम्झ में बि अचे थो त आत्मा शोक थी करे, जेको बाबा चए थो। बाबा त सिर्फ़ु एतिरो ई थो चए न, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो, कर्म कंदे बि मुंहिंजी यादि में करो। मां कुझु ॿियो कुझु थोरी थो चवां, बाक़ी पवित्र त रहणो पवंदो न। ॾिसो, घर में कोई पूजा पाठ हूंदी आहे त उन समय माण्हू पवित्र रहंदो आहे न। तीर्थन आदि ते बि पवित्र रहंदी। त हाणे दुनिया गंदी थी वई आहे कि हुते बि गंद कंदा आहिनि। न त तीर्थन ते पहिरियों त क़ाइदे अनुसार वेंदा हुया, ॾाढी शुद्धता सां वेंदा हुया। हाणे त उहे क़ाइदा किथे आहिनि, हाणे त सभी विकारी पतित थी विया आहिनि। तीर्थन में बि हुते बि शराब आदि पींदा आहिनि, गंद आदि कंदा आहिनि। त बाबा चए थो हाणे मां चैतन्य में सृष्टि ते आयो आहियां त कम से कम हाणे इहो हिकु जन्म त पवित्र रहो न मुंहिंजे ख़ातिर। कृष्ण भॻवान वाच्य थोरी आहे, कृष्ण त देहधारी आहे। शिव भॻवान वाच्य आहे, भॻवान त शिव हूंदो आहे न, निराकार, जेके पंहिंजो शरीर में। बाक़ी जेके बि पंहिंजो शरीर आहे, चाहे वॾा गुरू आहिनि, संत आहिनि, देवता आहिनि, सभिनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे न। त उहो भॻवान थोरी ठहियो। भॻवान त उहो हूंदो आहे जंहिंजो ख़ुदि जो शरीर बि न हुजे। संबंधी आदि, धर्म आदि त परे, ख़ुदि जो शरीर ई जंहिंखे न हुजे उहो थींदो आहे भॻवान। अशरीरी निराकार आत्मा, परम पिता परमात्मा, परे ते परे रहण वारी आत्मा, परे ते परे रहण वारो आत्माउनि जो बाप परमात्मा आहे, उहो आहे भॻवान। उहो हाणे असांखे श्रीमत थो ॾिए। श्रीमत भॻवान वाच्य ॻायल आहे न, भॻवान जी श्रीमत ॻायल आहे। देवी देवताउनि जी मत जी ॻायल आहे। देवी देवता त ख़ुदि ई भॻवान जी मत ते हलिया पहिरियों पंहिंजे जन्म में, तॾहिं त एॾो उच ठाहिया, एतिरो उच ठहिया पंहिंजे ॿिए जन्म। लक्ष्मी नारायण कहिड़ा कर्म कयईं, शिक्षा वरितईं जो हुननि खे एतिरो उच विश्व जो मालिक थियो। अॼु कंहिं माण्हू खे प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर ठहिणो हुजे, कंहिं मोहल्ले जो ई वॾो ठहिणो हुजे, त हुनजे लाइ बि हुनखे केतिरी महिनत करणी पवंदी आहे। त लक्ष्मी नारायण खे विश्व जो मालिक कंहिं ठातो? उन्हनि कहिड़ी पढ़ाई कई, कहिड़ा अहिड़ा सुठा कर्म कया कि माण्हुनि खे विश्व जो मालिक ठाहे अथई। त हुननि बि भॻवान जी मत ते हलिया न। भॻवान जेकी शिक्षा ॾिनई हुनजे पिछले जन्म में, उहा शिक्षा पंहिंजे अंदरि धारण कयनि, सिखियनि, तॾहिं त उन्हनि खे ॿिए जन्म में एतिरो उच पद मिलियो। त देवी देवता ठहिण लाइ बि पढ़ाई करणी पई। अॼु मंदिरनि में लक्ष्मी नारायण, राम सीता, राधे कृष्ण, देवी आदि जी पूजा थी थिए, त इन्हनि बि कुझु तप कयो आहे, कुझु त सुठा कर्म कया हुननि न, तॾहिं त उन्हनि खे मंदिरनि में पूजनि था। ॾिसो, हाणे गांधी बि सुठो कर्म करे हो, तॾहिं त माण्हू उन्हनि खे यादि कंदा आहिनि, उन्हनि खे एॾो रिस्पेक्ट सां उन्हनि जी जॾहिं बि उन्हनि जो ॾींहुं ईंदो आहे त फूल आदि चढ़ाईंदा आहिनि। हर मनुष्य आत्मा जेको सुठो कर्म करे वेंदो आहे, उन्हनि खे ई माण्हू उन्हनि जी यादगार में कुझु न कुझु कंदा रहनि। त इहे देवी देवताउनि जा मंदिर आदि ठहियल आहिनि, मतिलबु इन्हनि जी आत्मा बि हिन सृष्टि ते कुझु सुठा कर्म करे वई आहे। इन्हनि जी दुनिया में बि माण्हू सुख ॾिठो आहे, तॾहिं त उन्हनि खे एॾा ऊचा मंदिर ठाहे करे उन्हनि जी पूजा था कनि। आहे पत्थर जी मूर्ति, हिन पत्थर जी मूर्ति खे ई केॾे वॾे वॾे सुंदर मंदिरनि में रखंदा आहिनि, केॾो उन्हनि खे श्रृंगार कंदा आहिनि, केॾो उन्हनि जी भोग आदि लॻाईंदा आहिनि, पूजा आदि कंदा आहिनि। सुबुह सुबुह जो उथी करे कोई पंहिंजे हीअं निंड बिगाड़ंदो सुबुह सुबुह जो, उहो बि पत्थरनि जी मूर्ति जे लाइ। छो जे आत्मा खे हुननि खां कुझु प्राप्ति थी आहे न, तॾहिं त आत्मा हुननि जे लाइ एॾो कुझु करे थी। जेका बि पुजारी आदि आहिनि या भगत आदि आहिनि, उन्हनि खे कुझु मिलियो आहे उन्हनि खां, त उन्हनि खे छा मिलियो? उन्हनि जी दुनिया में सुख शांति। ऐं उन्हनि खे एतिरो ऊचो ठाहिण वारो केरु? उहो आहे परमात्मा। परमात्मा ई देवी देवताउनि खे एॾो ऊचो ठातनि, तॾहिं त उन्हनि जे राज्य में माण्हू एॾा सुख शांति में जीवन जियो आहिनि।
तॾहिं उहो ई भक्ति में हाणे उन्हनि खे यादि था करनि, उन्हनि जी दुनिया खे यादि था करनि। त वॾे खां वॾो केरु थी वियो? परमात्मा थी वियो न। सभी कोई न, सभी साधु संत गुरु आदि सभु साधना कंदा आहिनि उन हिकु निराकार परमात्मा खे। सभु धर्म स्थापक बि चईंदा आहिनि कि हुन मथां वारे खे यादि करो, हुन निराकार खे यादि करो, हुन अल्लाह खे, नूर खे यादि करो। अल्लाह बि केरु आहे? उहो बि निराकार खे मञंदा आहिनि मुस्लिम। ॾिसो, मुस्लिम वरी बि अल्लाह खे ई यादि कंदा आहिनि, निराकार खे यादि कंदा आहिनि। असां त ॾाढी सारी शरीरधारियुनि में फसियल आहियूं। इहे भारतवासी जी बुद्धि एॾी भटकी छो आहे? बाक़ी धर्म वारनि जी एतिरी बुद्धि न भटकी आहे जेतिरी भारतवासी जेका पंहिंजे पाण खे हिंदू धर्म वारा चईंदा आहिनि, इन्हनि जी बुद्धि छो भटकी आहे? छो जी शरीरधारियुनि में फसी आहिनि न। इहो देवी, इहो देवता, इहो गुरु, इहो नथा सम्झनि कि हिन गुरूअ खे शक्ति ॾियण वारो बि निराकार आहे, हिन देवी देवताउनि खे शक्ति ॾियण वारो बि निराकार आहे। त असां बि निराकार खे यादि करूं न। असां छो हिननि शरीरधारियुनि ते पंहिंजो बुद्धि भटकायूं? त बाक़ी धर्म वारा त बि जीअं मुस्लिम आहिनि, सिख आहिनि, क्रिश्चन आहिनि, उहो वरी बि निराकार लाइट खे यादि कंदा आहिनि। लेकिन भारतवासियुनि जी बुद्धि एतिरी भटकी आहे कि सड़कनि जी बि पूजा थी करे, टिवाटे जी बि पूजा थी करे, प्रकृति जी पूजा थी करे, सूर्य असांखे लाइट थो ॾे, रोशनी थो ॾे, हुन सूर्य जी बि पूजा थी करे, चांद असांखे राति जो लाइट थो ॾे, हुन चांद जी बि पूजा थी करे। त हाणे बाबा चए थो हाणे पंहिंजी बुद्धि खे एॾो वॾो भटकायो न। ख़ुदि सम्झो कि मां केरु आहियां? आत्मा आहियां। मुंहिंजी आत्मा दुखी थी आहे, मुंहिंजी आत्मा खे सुख शांति खपे, त उहो हुनजो निराकार बाप ॾेई सघंदो आहे, ॿियो कोई बि ॾेई न सघंदो आहे। चाहे द्वापर युग खां असां केॾो भक्ति था करूं, द्वापर युग में निराकार जी भक्ति कई त बि सुखी हुयासीं। हुन खां पोइ देवी देवता, प्रकृति, गुरु आदि कया, हाणे त केॾो दुखी थी विया आहियूं। त एॾी भक्ति करण खां पोइ बि मनुष्य आत्मा दुखी आहे। छो? छो त यथार्थ रीति भॻवान खे यादि नथी करे न। भॻवान निराकार, मुंहिंजे आत्मा जो पीउ, इन रीति यादि करो त तव्हांजा दुख बि घटि थियनि। त बाबा चए थो हाणे हिन सम्झ सां खे यादि करो त तव्हांजा सभु दुख दूरि थी वेंदा ऐं तव्हां सतयुग में हलण जे लाइ लाइक़ु थी वेंदा। स्वर्ग जो वरितो ॾियण मां तव्हांखे आयो आहे न। एतिरो ऊचो वरितो बाबा पाण खे हर कल्प में हिकु बार ॾियणु ईंदो ई आहे। हुनजे लाइ बाबा छा थो चए, कीअं वरितो वठिणो आहे? सिर्फ़ु मूंखे हर कर्म कंदे यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो ऐं पंहिंजे पाण खे पवित्र ठाहियो। पवित्र ठाहिण सां आत्मा में शक्ति ईंदी आहे। ॾिसो चईंदा आहिनि न, पवित्रता हूंदी त ई घर में सुख शांति हूंदी आहे, साफ़ सफ़ाई हूंदी आहे त घर में सुठो लॻंदो आहे न। त जीअं पाण पंहिंजे घर जी साफ़ सफ़ाई करूं था सॼो ॾींहुं, हूअं ई पंहिंजे मन जी साफ़ सफ़ाई करो। पंहिंजी आत्मा ते जेके विक्रमनि जो बोझो अथव हेॾी जन जन्मांतर जो, उनजी सफ़ाई करो। जेके पंहिंजा संस्कार स्वभाव विकारी थी विया आहिनि, गंदा थी विया आहिनि, इन्हनि जी बि सफ़ाई करो न। सिर्फ़ु ॿाहिरां जी सफ़ाई करे छा कंदव? रोज़ सनानु करे नया साफ़ सुथरा कपिड़ा पाए करे करो था, मन में उहे ई हिक ॿिए जे लाइ पुराणी ॻाल्हियूं, दुखदाई ॻाल्हियूं या हेॾे होॾां जी ॻाल्हियूं। त हिन जी बि सफ़ाई करो। हाणे आत्मा जी सफ़ाई करो। आत्मा जी सफ़ाई सां पंहिंजे स्वभाव संस्कारनि जो परिवर्तन करो। पाण खे हिन विकारनि खां छुड़ायो। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ये ॾाढा गंदी चीज़ आहे। इन सां आत्मा मेरी थी आहे। त हाणे हिननि सभिनि खे जेके आत्मा ते इहे विकार चढ़ियल आहिनि, हिननि जी सफ़ाई करो त तव्हांजी आत्मा वरी खां स्वच्छ साफ़ थी वेंदी। ऐं जॾहिं आत्मा स्वच्छ साफ़ थी वेंदी त सत्युग में हुनखे शरीर बि सुठो मिलंदो। हाणे इहे शरीर बि त विकारनि जो पैदा थियल आहे न, विकार सां ई त पैदा थींदो आहे न शरीर पंहिंजो। छो जी आत्मा बि विकारी थी आहे त शरीर बि अहिड़ो विकारी थी वियो। ॾिसो, सोने में अगरि खाद विझंदा आहियूं त पोइ जेवर बि ईअं ई ठहींदो आहे न। त आत्मा ई विकारी आहे त शरीर बि अहिड़ो आहे। त बाबा चए थो तव्हां इहे विकारी शरीर खे छा था बार बार सजायो करो?
हाणे आत्मा खे पंहिंजी साफ़ सफ़ाई करो, ईअं न की पाण खे शरीर जो ध्यानु न रखिणो आहे। घर जी साफ़ सफ़ाई सुठी आहे, शरीर खे बि साफ़ रखो, लेकिन बाबा जो चवण जो मतिलबु आहे की आत्मा ते बि ओतिरो ध्यानु ॾियो की मां आत्मा सॼो ॾींहुं छा थी सोचां, मां आत्मा मुख सां कीअं शब्द थी कढां, छा छा कहिड़ी कहिड़ी चीजूं ॾिसां थी, कम जी चीजूं ॾिसां थी या फालतू गंदी हेॾे होॾे जी चीजूं थी ॾिसां, कन मुंहिंजा छा था ॿुधनि। इन रीति बि हाणे आत्मा जे स्वभाव संस्कार खे परिवर्तन करो, आत्मा खे बि साफ़ कंदा वञो। जन जन्मांतर जो मैल जेको आत्मा ते चढ़ियल आहे न, जंहिंजे कारण कॾहिं असांखे इहो दुख थो थिए, कॾहिं हीअ बीमारी थी थिए, कॾहिं कोई असांखे छा थो चए, इहे अनेक प्रकार जा दुख जो असांजे साम्हूं ईंदा आहिनि सॼे ॾींहुं। इहे छो ईंदा आहिनि? छो जे असांजी आत्मा ते विक्रमनि जो बोझो आहे न, असांजी आत्मा ते मैल चढ़ियल आहे। असां बि कंहिं जन्म में कंहिंसां इहे बुरा कर्म कया आहिनि त उहो असां चुकतो था करूं हाणे हिक ॿिए सां। त इहे थोरी इहे मूंखां नंढो आहे मूंखे ईअं थो चए, हिन जन्म में उहा आत्मा तव्हां खां नंढी उमिरि में आई आहे, लेकिन आहे त आत्मा कहिड़े त जन्म में तव्हां खां वॾी हूंदी, तॾहिं त हुन तव्हां सां बुरो कयो, तव्हां हुन सां बुरो या हुन तव्हां सां बुरो, त उहो हाणे तव्हांजे घर में नंढो ॿार ठही तव्हां सां ईअं कमु थो करे। त इहा ॻाल्हि सम्झो ऐं पोइ हुन आत्मा जे प्रति बि शुभ भावना रखो, हुन सां बि हुनखे बि मन ई मन में हुन सां बि माफ़ी मांगो कि भई तोसां मुंहिंजो जो बि हिसाब किताब थी हाणे मूंखे माफ़ु कर। परमात्मा खे यादि करे सभिनि आत्माउनि सां ई अंदरि माफ़ी मांगदा रहो, मुंहिंजी आत्मा जो जंहिंसां बि जो बि हिसाब किताब आहे उहो सभु परमात्मा जी यादि में सभु चुकतो थो थिए। चाहे किसे शरीर खां नंढी कोई तव्हांजे घर में कोई माण्हू अथव, लेकिन आत्मा जे हिसाब सां त उहा पहिरें जन्म में तव्हां खां वॾे हुन पोज़ीशन में हुजे, छा पतो तव्हां वॾे संबंधी जे रूप में हुजे। त इहे ॻाल्हि सभु ॻाल्हियूं सम्झो, जॾहिं पाण खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त पाण खे कंहिं ॻाल्हि जो दुख न थींदो कि फलाणो मूंखां नंढो आहे त बि मूंखे ईअं थो चए, मुंहिंजो कोई आदर नथो रखे, मूंखे सभु ईअं था चवनि। त इहे सभु आत्माउनि जो ई हिसाब किताब चुकतो थो थिए। असां हाणे परमात्मा खे यादि करे पंहिंजो सभु हिसाब किताब चुकतो करो, इन रीति हिसाब किताब चुकतो कंदव त तव्हांखे कोई दुख न थींदो। हाणे बाबा चए थो चुप रही करे मूंखे यादि करो, जेतिरो शांति में रहंदव भॻवान खे यादि कंदव ओतिरो तव्हां पंहिंजी आत्मा खे साफ़ कंदा वेंदव। हाणे जेको बि तव्हां घर गृहस्थी संभालो था, धंधा धंधी करो था, भल करो, लेकिन हाणे हिकु ॻाल्हि बि ॿुधी में छा ध्यानु रखो कि मूंखे पंहिंजी आत्मा खे साफ़ करण लाइ परमात्मा खे बि सदा यादि करणु, मूंखे पंहिंजे कर्मनि खे सुधारण लाइ परमात्मा खे बि सदा यादि करणु। छो जी परमात्मा हाणे मुंहिंजे लाइ सचखंड स्थापन करणु आयो आहे न, सचो बाबा हिन दुनिया खे सचो ठाहिणु आयो आहे। त दुनिया सची कीअं थींदी? जॾहिं मां आत्मा सची थींदी। सचो बाबा हिते स्वच्छ दुनिया, सुठी निर्विकारी दुनिया ठाहिणी, त उन दुनिया में मां कॾहिं वेंदमि? तॾहिं मां ख़ुदि हाणे निर्विकारी स्वच्छ ठाहींदमि न, मां आत्मा। शरीर त मूंखे हुते नयो मिलंदो ई सही, लेकिन मूंखे हाणे आत्मा खे स्वच्छ ठाहिणो आहे। सचो बाबा आयो आहे त हुन सचे बाबा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे बि हाणे सचो ठाहियो, तॾहिं पाण सचखंड में हली सघंदासीं। अच्छा, मिठे मिठे सिकील जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना संतुष्टता जे सर्टिफिकेट द्वारा भविष्य में राज्य भाग्य जो तख़्त प्राप्त करण वारा संतुष्ट मणि ठहो। संतुष्ट रहण ऐं सर्व खे संतुष्ट करणो। पाण खे हिन जीवन में ख़ुदि बि संतुष्ट रहणो आहे ऐं सर्व खे बि संतुष्ट करणो। जेतिरो संतुष्ट रहंदव ओतिरो पाण ॿियनि खे बि संतुष्ट करे सघंदासीं ऐं इन रीति पाण सदा प्रसन्न रहंदासीं, ख़ुशि रहंदासीं। त ख़ुशि रहणो अथव त सदा ख़ुदि बि संतुष्ट रहो
और तव्हांजी संतुष्टता सां ॿिया बि संतुष्ट रहंदा। स्लोगन आहे आपस में स्नेह और संतुष्टता संपन्न व्यवहार करण वारा ही सफलता मूर्त ठहींदा। जेतिरो हिक ॿिए सां स्नेह व्यवहार में हलंदव, हिक ॿिए सां संतुष्ट रहंदो न, भई ईअं न इहो ईअं छो थो करे, ईअं छो थो करे, जेको बि करे थो सुठो थो करे। अगरि कुझु तव्हांखे ग़लति बि लॻे थो त हुनजे लाइ परमात्मा खे यादि करे हुनखे सुठी, परमात्मा बि हुनखे सुठी सम्झ ॾे, अहिड़ी शुभ आशा सां पंहिंजे पाण खे शांति करो, तॾहिं ई पंहिंजो घर परिवार सुख शांति में थींदो। छा